ब्रेकिंग न्यूज़ राणीपुर काफ़ी ॾींहनि खां अवाम लाइ कूड़ा जेली गाॾियुनि जा कागज़ ॾेखारे दुकाननि तां ठगी करे सामान खणण वारा ठगनि जो ग्रुप अॼु राणीपुर रेलवे स्टेशन जे अवाम पकड़े वरितो आहे, जेकी पुलिस जे हवाले कयो वियो आहे, जंहिंखे राणीपुर पुलिस ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। जॾहिं त राणीपुर जे शहर अवाम SHO राणीपुर अमीर अली चांग साहिब खां पुछा कई त हीउ ठग ग्रुप काफ़ी ॾींहनि खां वठी लगातार गाॾियुनि जा जाली कागज़ ॾेखारे अवाम खे ठगींदो रहियो आहे। हुननि खे तव्हां आज़ाद कीअं था कयो? त SHO साहिब राणीपुर जे अवाम खे ॿुधायो त ही मुंहिंजे ॻोठ जा आहिनि, हिननि मां चङी तरह सुञाणा थो। ठगींदड़ टोले जो तालुक़ रिंद बिरादरी ज़िले नौशरो फ़िरोज़ सां ॿुधायो पियो वञे, जिन वापारियुनि खे कणिक ॾियण जे बहाने 30,000 ठगिया हुआ, जिन पंहिंजी गाॾी जा जाली कागज़ दुकान ते वापारी खे ॾिना हुआ, जेके कागज़ कुझु ॾींहनि पहिरियां हिंगोर जा शहर जे हिकु बैटरी दुकान ते पहिरियां जमा कराई दुकान तां बैटरी खणी हुई। नुमाइंदा सिंध धरती न्यूज़ अली राजा गंबट।